अल्फ अल्लाह ते चंबे दी बूटी माशाअल्लाह माशाअल्लाह ही मां छा पियो ॾिसां मासा तलण तूं आहीं सफ़ा नौजवान घोट थी पियो आहीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वेह मासात वेह तोखे ॾिठम दिलि ठरी पई ॾे ख़बर ॾाढा ॾींहं लाथई असांखे ॾाढी ॻणती हुई तुंहिंजी बीमारीअ जी पर ही त को मौजज़ो थी पियो आहे तोखे त सफ़ा चाक चङो भलो थो ॾिसां। मासा त बचण जी उमेद न हुई बीमारी सॼे जिस्म खे वकोड़े वई हुई पोइ त सांद ॿ टे बीमारियूं थी पयूं हुयूं थोल वधी वई त घुमण फिरण खां सफ़ा वेहिजी वियो हुउसि वरी शुगर थी पियो कमु कंदे पेर में धक लॻी वियो त फट थी पियो फट त छुटे ई न वरी हिकांदो मादो ख़राब थी पियो त सीने में जलन सूर बेकरारी मासा त सच पुछी त ॾाढो मायूस थी वियोसि बसि कहिड़ी ॻाल्हि करियां घर जो अल्ह तलह खपाए इलाज ते ख़र्च करे छॾियुमि पर को बि फ़ाइदो कोन थियो हो मासा त बचण जी उमेद न हुई। पोइ इहा सणाई किथां थी? दुआऊं थो करियां पंहिंजे दोस्त कुर्बान खे उहो मूंखे वठी वियो हो बाहू दवाख़ाने ते। मासा त मिठा तूं वेठो आहीं कहिड़ी ॻाल्हि करियां बाहू दवाख़ाने वारनि जे दवाउनि जी बसि ॾसियल हिदायत मूजिबि घर अची बिस्मिल्लाह करे टाइम टाइम ते जीअं जीअं दवाऊं खाईंदो रहियुसि थोरनि ॾींहंनि में ई फ़र्क़ु साफ़ ज़ाहिर थियणु शुरू थी वियो आहे जिस्म मां सभु बीमारियूं छणी ख़तमु थी वियूं आहिनि। मासा त फ़क़ति ॿ भेरा दवा वरितुमि 2 महीननि में ई सभु बीमारियूं ख़तमु थी वियूं आहिनि जान में नओं रत नई ताक़त ॾिस मासा त मुंहिंजे चहिरे ते केॾी न रौनक अची वई आहे। मासा त अव्हांजे दुआउनि सां ऐं बाहू दवाख़ानो जे हिकमत वारनि दवाउनि मूंखे नई ज़िंदगी बख़्शी आहे। मासा त इहा अल्लाह साईं जी सणाई आहे जो तूं वञी बाहू दवाख़ानो वारनि वटि जल्दी पहुची वियो आहीं। रब पाक महिरबान थिए थो त सभु मुश्किलातूं ख़तमु थियो वञनि। बेशक हू महिरबान रहम करण वारो आहे। ॿुधाए इहो दवाख़ानो आहे किथे मां बि वेंदुसि दवा वठणु। ख़ैर त आहे ॿुधाए छा थियो अथई? हू परियां माण्हू अची वेठा आहिनि कन हेॾे कर ॿुधाईंदो। ॿुधाए। ए मासा त तूं बि अलाए कहिड़ी दुनिया में थो रहीं इन में शर्माने जी कहिड़ी ॻाल्हि आहे बसि बाहू दवाख़ाने ते पहुचण जी देरि आहे सभु मर्ज़ जो इलाज उतां मिले थो। इहो बाहू दवाख़ानो आहे किथे? ॾस पतो ॾाढो सवलो आहे हैदराबाद जे मेन हाला नाके ते अलाइड बैंक जे साम्हूं आहे। मासा त बसि मानी खाई हाणे जो हाणे मूंखे बि वठी हल बाहू दवाख़ाने ते। मासा त चाचो धणी बख़्श बि अचे पियो वीचारे खे केतिरे वक़्त खां दम जी बीमारी आहे सफ़ा बीमारी निहोड़े छॾियो अथसि अॻे ई पोढ़ो मुड़ुसु आहे। वालेकुम अस्सलाम। वे चाचा धणी बख़्श अबा हिकु त पीड़ी इहो ॿियो दम जी बीमारी जी छोड़े वेंदो आहे वॾी तकलीफ़ में आहियां। चाचा धणी बख़्श दिलि न लाहे रब साईं ख़ैर कंदो। अबा ही निकिरो केरु आहे? चाचा मासा त अलण आहे। अलण अलण अबा खुशरो आहीं अबा ॻोठ वारनि जी ॾे ख़बर ख़ुशि आहिनि। अब मूं ॿुधो त तुंहिंजी तबियत ॾाढी नासाज़ आहे। हा चाचा ॾाढी तकलीफ़ में ॾींहं गुज़ारियमि हिकु न पर इलाही बीमारियूं वकोड़े वयूं हुयूं पर मिठे मालिक साईं जा लख लख शुक्राना आहिनि वॾा अहसान आहिनि। मालिक साईं जॾहिं महिरबानी थियो त चाक चङो भलो थी वियुसि हाणे बिल्कुलु ठीकु आहियां। अबा न ॾिसी थो न मूंखे त दम जी बीमारी सफ़ा जॾो करे विधो आहे। अबा इहो दम ब्लड प्रेशर इहो छा चवंदा प्रेशर वरी खंघि त सफ़ा असली जीअ खे झुड़े विधो आहे असली खंघि बि अहिड़ी जो
अदा दमो करे छॾियो अथई ऐसा को ऐसा खाइण में तकलीफ़ पई थिए अबा असांजा त इहे हालत आहिनि चाचा परेशान न थियो मानी खाई हाणे जो हाणे तोखे ऐं मासा त गुलनि खे वठी थो हलां हैदराबाद उते बाहू दवाखानो खां दवा वठंदासीं मुल्क जे वॾनि वॾनि हकीमनि जूं कुदरती जड़ी बूटियुनि सां तयारु कयल हिकमत जूं दवाऊं आहिनि रुगो खाइण जी देरि आहे थोरनि ई ॾींहंनि में मरीज़ चाक चङो भलो थियो वञनि अबा देरि न करियो यार वठी हलो अबा ॿुधो इहो दमड़े जी बि बीमारी अथसि उनजी दवा चाचा बाहू दवाखाने ते दम बवासीर मादे जी ख़राबी थोले ब्लड प्रेशर चाचा बे औलादी जोड़ा बि इलाज वठण अचनि था हली ॾिसो त सही बाहू दवाखाने ते असुल मेलो मतल आहे मेलो चाचा घणो ख़र्च बि न आहे तमामु थोरे ख़र्च सां मरीज़ चाक चङा भला थियो वञनि हलो बीमारियुनि जो बिलो पियो थिए पोइ यार मूंखे त जल्दी वठी हलो त मूंखे त इहो दम मां जिंद छॾे जी अबा मानी खाई बाहू दवाखाने वारनि वटि दवा वठण हलूं वञी हैदराबाद हाला नाके ते बाहू दवाखानो तां दवा वठूं मासा त बाहू दवाखानो वारनि जो फोन नंबर बि वठी आयोसीं मासा त नंबर ॿुधाए लिख मासा त 03014082223 अबा इहो सिंधीअ में ॿुधाए सिंधीअ में मासा त वरी ॿुधाए सिंधीअ में जी मासा त हाणे ॿुधो 0 3 0 1 4 0